अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं मज़ेदार गजरनि जे हलवे जी रेसिपी। गजरनि जो हलवो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां मां हिते हिकु वॾो पतीलो खयो आहे ऐं पतीले में घी विधो आहे 1 कप। घी जीअं थोरो गरम थींदो ऐं पिघलंदो त हाणे साइड कंदासीं कद्दूकश कयल गजरा जेके आहिनि 5 किलो। गजरनि खे पतीले में विझी घी ऐं गजरनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं ऐं हाणे विझंदासीं नंढनि फोटनि जो पाउडर 1 टेबल स्पून। हिकु वॾो चमचो नंढनि फोटनि जो पाउडर ऐड कयो आहे ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे असां विझंदासीं खीर जेको आहे 2.5 लीटर। खीर विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे गजरनि ऐं खीर खे पचण ॾींदासीं तक़रीबन 15 खां 20 मिनट्स ताईं हल्की बाहि ते त जीअं गजरा ॻरी वञनि। 15 खां 20 मिनट्स ताईं गजरनि ऐं खीर खे असां पचायो आहे हल्की बाहि ते ऐं हाणे गजरा नरम थी वियूं आहिनि ऐं खीर बि थोरो घाटो थी वियो आहे त हाणे असां विझंदासीं कंडेंस्ड मिल्क जेको आहे 14 आउंस ऐं तक़रीबन 1 कप जे बराबरि आहे। कंडेंस्ड मिल्क विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। हाणे वरी ढक ॾेई करे तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। 10 खां 15 मिनट्स ताईं ढक ॾेई करे हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असां हाणे ढक हटाए छॾियो आहे ऐं गजरनि ऐं खीर खे पचाईंदासीं 10 खां 15 मिनट्स ताईं ऐं विच विच में असां चमचो हलाईंदा रहंदासीं त जीअं हेठां गजरा लॻनि न ऐं मिक्स थींदा रहनि। जी फ्रेंड्स, 10 खां 15 मिनट्स ताईं गजरनि ऐं खीर खे हल्की बाहि ते पचायो आहे ऐं हाणे खीर घाटो थी वियो आहे। हाणे असां ऐड कंदासीं नंढनि फोटनि जो पाउडर 1/2 टेबल स्पून ऐं खंडु ऐड कई आहे 1 कप जे बराबरि। नंढा फोटनि जो पाउडर ऐं खंडु विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचाईंदासीं जेसि ताईं त खीर ख़ुश्क थी वञे। खीर हाणे तक़रीबन ख़ुश्क थी वियो आहे त हाणे विझंदासीं ज़ाफ़रान 1/2 टीस्पून, केवड़ा एसेंस विधो आहे 1/2 टेबल स्पून ऐं ज़ाफ़रान एसेंस विझी थोरो पचाईंदासीं ऐं हलवो मुकमल ख़ुश्क थी वियो आहे त हाणे असां विझंदासीं ख़ुश्क खीर पाउडर्ड मिल्क जेके चवंदा आहिनि 1 कप। पाउडर्ड मिल्क विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे ऐड कंदासीं देसी घी 1 कप ऐं देसी घी विझी करे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हलवे खे हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं चङी तरह सां भुञंदासीं।
हलवे खे चङी तरह सां 1 खां 2 मिनट्स ताईं भुञी हाणे असां विझंदासीं रोस्ट थियल काजू 1 कप जेके कुटियल आहिनि ऐं रोस्ट थियल ऐं कुटियल पिस्ता आहिनि 1 कप उहे ऐड कया आहिनि ऐं कुटियल रोस्ट थियल बादामियूं आहिनि 1 कप। इहे सभई ड्राई फ्रूट हलवे में विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे मां विझां थी जायफल तक़रीबन अधु टीस्पून जे क़रीब। जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो त मां हिकु साबित जायफल खयो आहे ऐं उनखे कद्दूकश करे विझां थी। तव्हां चाहियो त जायफल जो पाउडर अधु टीस्पून विझी सघो था। जायफल जो पाउडर विधो आहे, चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं 1 खां 2 मिनट्स ताईं पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं पचाइण खां पोइ असांजो हलवो बिल्कुलु तयारु आहे। मां हिनखे डिश आउट थी कयां हिकु प्याले में ऐं हाणे मथां असां गार्निश कंदासीं कुटियल बादामियूं कुटियल पिस्ता ऐं थोड़ो कद्दूकश कयल माओ विधो आहे ऐं असांजो मज़ेदार गजरुनि जो हलवो बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। अॼु असां मायरा जी किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार गुलाब जामुन जी रेसिपी। गुलाब जामुन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयो आहे पाउडर्ड मिल्क 1.5 कप, मैदो विझूं था 2 टेबल स्पून, देसी घी विझूं था 1 टेबल स्पून, मिठी सोडा विझूं था अधु टीस्पून, नंढनि फोटनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां आहिस्ता आहिस्ता पाणी विझी करे मैदे ऐं खीर खे ॻोहे छॾींदासीं। मैदे ऐं खीर खे ॻोहण खां पोइ असां नंढा नंढा बॉल्स ठाहे छॾिया आहिनि जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। बॉल्स ठाहिण खां पोइ असां हिकु साइड ते रखी छॾिया आहिनि। हाणे हिते असां वटि उबलंदड़ पाणी आहे तक़रीबन 2.5 कप ऐं पाणी में असां खंडु विझूं था 1.5 कप। हाणे पाणी खे पचाईंदासीं जेसि ताईं त खंडु पाणी में बिल्कुलु ॻरी वञे। ऐं पोइ विझूं था नंढा फोटा 4 अदद ऐं हाणे असां पाणी खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजी खंड जो शीरो तयारु थी चुको आहे ऐं असां जेके कढ़ाई में तेल गरम कयूं था ऐं तेल में असां मैदे ऐं खीर जा ठहियल बॉल्स फ्राई कंदासीं जेसि ताईं त बॉल्स गोल्डन थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, विचोली बाहि ते बॉल्स खे फ्राई करण खां पोइ हाणे बॉल्स गोल्डन थी चुका आहिनि ऐं असां फ्राई थियल बॉल्स खे विझूं था खंड जे शीरे में ऐं तक़रीबन अधु कलाक जे लाइ असां गुलाब जामुन खे सेट थियण लाइ रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन अधु कलाक ताईं गुलाब जामुन खे रखण खां पोइ असांजा मज़ेदार गुलाब जामुन सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।